तू मां ऐं मुंहिंजो छॾ तू मां ऐं मुंहिंजो छॾ तू मां ऐं मुंहिंजो छॾ तू मां छॾ तू मां ऐं मुंहिंजो छॾ तू छॾ तू मां ऐं मुंहिंजो 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 छॾ तू मां छॾ तू मां ऐं मुंहिंजो हित कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तू मां ऐं मुंहिंजो हित कुझु बि नाहे तुंहिंजो जग में जंहिं आ कयो मुंहिंजो पातो तंहिं दुख भारी पातो तंहिं दुख भारी जग में जंहिं कयो मां मुंहिंजो पातो तंहिं दुख भारी पातो तंहिं दुख भारी जग में जंहिं कयो मां ऐं मुंहिंजो पातो तंहिं दुख भारी पातो तंहिं दुख भारी जग में जंहिं कयो मां ऐं मुंहिंजो पातो तंहिं दुख भारी पातो तंहिं दुख भारी खाली हथें हितां सो वयड़ो हथे हितां सो वयड़ो खाली हथें हितां सो वयड़ो खाली हथे हितां सो वयड़ो हितां सो वयड़ो हितां सो वयड़ो जो न संगी को तंहिंजो 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 हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तू मां ऐं मुंहिंजो जो बि नाहे तुंहिंजो छॾ तू मां मां ऐं मुंहिंजो मिट माइट थी सभु मतलब जा सभु मतलब जा सभु मतलब जा जिन जो माण न कर तूं तिन जो माण न करे तूं मिट माइट भी सब मतलब जा सब मतलब जा सब मतलब जा किन जो मान न कर तू किन जो मान न कर तू अंत काल में पास अची ना 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 पास अची ना पास अची ना साथ कंदे को सहंजो साथ कंदे को सहंजो साथ कंदे को सहंजो साथ कंदे को सहजो साथ कंदे को सहजो
बंदे को सैंजो हित कुछ भी नाहे तैंजो ना साथ करने को जो इत कुछ भी ना है जो मामा कर दुर्योधन मार्यो दुर्योधन मार्यो दुर्योधन मार्यो रावण लंक जलाई पंहिंजी रावण लंक जलाराई मामा कर दुर्योधन मार दुर्योधन मार्यो दुर्योधन मार्यो रावण लंक जलाई रावण लंक जलाई सारो वंश विन्याय पंहिंजो वंश विन्याय पंहिंजो सारो वंश विन्याय पंहिंजो सारो वंश विन्याय पंहिंजो अंत कयाऊं अहिंजो अंत कयाऊं अहिंजो अंत कयाऊं अहिंजो अंत कयाऊं पंहिंजो अंत कयाऊं पंहिंजो पंहिंजो अंत कयाऊं पंहिंजो कुछ भी नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुछ भी नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो कहे टियों अभिमान त्यागे अभिमान त्यागे अभिमान त्यागे भजन हरिय जो कर तो भजन हरिय जो करे तो कहे त्यों अभिमान त्यागे अभिमान त्यागे अभिमान त्यागे भजन हरिय जो करे तू भजन हरिय जो करे तू दुनिया में दिल ना अटकाए 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 ना अटकाए ना अटकाए प्रभु खे कर पंहिंजो प्रभु खे कर पंहिंजो साईं खे कर पंहिंजो मेरे बुआ के कर पंहिंजो मेरे बुआ के कर पंहिंजो साईं के कर पंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो 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 ओ छॾ तूं माए मुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो हिते कुझु बि नाहे तुंहिंजो छॾ तूं माए मुंहिंजो प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी संतन महात्माउनि जी हिकिड़ी हिकिड़ी इहा ई ॻाल्हि आहे
माए मुझो करे सघूं था पर कंहिंजी अॻियां कोई पीउ हुजे पुट जे अॻियां वही पंहिंजो पाण पढ़ाए हले कि न हले धारियो थोड़ी आहे पंहिंजे घर में पढ़ाइण मां त कोई फ़ाइदो न आहे ॿिया हुजनि त खणी ॿुधाइजे मां हीअं आहियां मां हीअं आहियां माण्हू त सभु घर वारा त ॼाणनि ई था न परमात्मा जा असां सभई ॿार आहियूं कॾहिं भॻवानु पंहिंजो अभिमान जी ॻाल्हि ॿुधाईंदो ई न आहे ऐं असां बि वरी पंहिंजे पीउ खे वेही ॿुधायूं मां हीअं आहियां मां हीअं पुट खे सभु सम्झंदो ई अपमान करणु कोई सही ॻाल्हि कान्हे कहिड़ी बि जॻह ते कीअं बि कहिड़े बि तरीक़े सां अपमान केरु करे थो त हुनखे तकलीफ़ अचे ई थी प्रेम सां चओ श्री राम ऐं अपमान किथे थींदो आहे भई मुंहिंजो हेतिरो आहे इन में मां आहियां इहो अपमान आहे भई हीउ मुंहिंजो आहे हीअ पेन मुंहिंजी आहे हीउ मुंहिंजो आहे त मूंखे वरी हेतिरो माल आहे मूंखे हेतिरो परिवार आहे हेतिरो धन आहे हेतिरी संपत्ति आहे हेतिरो माल आहे हेतिरी मिल्कियत आहे हेतिरो ज़मीन आहे जाइदाद आहे दुनिया जा पदार्थ ही मुंहिंजा आहिनि ऐं मुंहिंजा आहिनि ई कान घर में घर सभई तव्हांजो आहे तव्हांजे घर में तव्हांजे लाइ भोजन पचाए वियो 50 फुल्का पचायो घर में घणा भाती 10 फुल्का पचाइनि खाओ तुंहिंजा आहिनि तूं खा 10 फुल्का खा तुंहिंजा फुल्का 2 अथई घर तुंहिंजो मकान मां वॾो आहे 10 कमरा आहिनि 5 कमरा आहिनि 2 कमरा आहिनि 3 कमरा आहिनि तुंहिंजे सुम्हण जी जॻह 2 फुट ऐं 6 फुट एतिरो पलंग आहे वधीक तुंहिंजो कुझु बि न आहे जेकी चओ प्रेम सां चओ श्री राम मां भले ई चवां सभु मुंहिंजो आहे पर मुंहिंजो कुझु बि न आहे जेतिरी देरि कमु अचे थो ठीकु आहे साथ आहे ओतिरो आहे न त हीउ शरीर बि माण्हूअ जो आहे कान प्रेम सां चओ श्री राम भई मां चवां हीउ शरीर मुंहिंजो आहे मूंखे साथ ॾींदो केतिरो साथ ॾींदो मिसाल मूंखे दिलि हुजे हितां खां वठी ख़ाली गेट ताईं वञा अलाए वञी सघां अलाए न वञी सघां शरीर जो साथ एतिरो ई आहे हिकिड़े चई त हल तोखे ॿाहिरि निकिर तोखे ॿुधायईं थो हिते ई मरी वियो हाणे ॿाहिरि केरु निकिरे कमाल जी ॻाल्हि न आहे हिकिड़े चयो भई तुंहिंजी उमिरि केतिरी आहे चईं सेकंडनि में साहु खणिबो बि आहे ऐं छॾिबो बि आहे 2 कम थींदा आहिनि हीअं साहु खणो वरी छॾियो सहज सुभाउ त 4 सेकंड त 3 सेकंडनि में बि गाॾी थी सघंदी आहे जे कलाक में तव्हां 15 साह खणो मिंट में 15 साह खणो त कलाक में 900 थींदा ऐं जे मिंट में 20 साह खणो त कलाक में 1000 थींदा 1200 थी वेंदा हली पाण जेतिरी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे प्रेम सां चओ श्री राम साहु खयोसीं त असांजे अंदरि आहे ईअं त हिकिड़ी पकी ॻाल्हि इहो साहु ॿाहिरि निकिरंदो पर मां वरी अलाए की जो दिमाग़ थोरो चइमां न ख़राबु ज़्यादा ई हूंदो आहे ख़बर ई नथी पए की हिकिड़ो साहु अंदरि जो मुंझी वियो उते ई मरी वियो हीअ त चङो ॿाहिरि ई न निकितो हेतिरा ॾींहं मां सत्संग में ॻाल्हि केतिरी ॿुधी आहे भई साहु खयोसीं इहो असांजो आहे वरी हाणे ॿाहिरि कढिबो त सही न ॿाहिरि त निकिरंदो न पर हुन साहु ई अंदरि गुम थी वियो उते ई मरी वियो पोइ साहु ॿाहिरि निकितो ईअं थींदो आहे तव्हां लाइ ॿुधो हुजे अलाए न ॿुधो हुजे मां बि सोचींदो आहियां केतिरी कमाल जी ॻाल्हि आहे हिकिड़ो भाई हो उहो दुश्मनी हुअसि त कंहिं घर खे बाहि ॾिनई त हुनजी माउ जेका आहे उहा सम्झो अंदरि सड़ी वई त मरी वई त हू छा पियो एक्टिंग सां ॿोली पियो ॻाल्हाए डायलॉग्स ॻाल्हाईंदा आहिनि न चई हूअं त माण्हुनि जो भई माण्हू मरंदो आहे पोइ हुनखे साड़बो आहे पर मुंहिंजे माउ खे त साड़े करे मारियो वियो आहे उल्टो कमु थी वियो ॻाल्हाइण जो आहे उहो त ॻाल्हि ओतिरी आहे जेतिरी सम्झो पर वीचार करण जी ॻाल्हि आहे त माण्हूअ जो शरीर ई मुंहिंजो कोन्हे हाणे शरीर जे मुंहिंजो कोन्हे त बाक़ी मुंहिंजो छा आहे ज़मीन मुंहिंजी आहे मकान मुंहिंजो आहे हीउ शरीर मुंहिंजो कोन्हे जंहिंखे मां चवां थो भई शरीर आहे जंहिंजे करे नातो आहे भई पीउ आहे त हिन शरीर जे करे आहे माउ आहे त शरीर जे करे आहे भाउ भेण आहे त शरीर जे करे आहे कोई राजा नेता प्रजा कुझु बि आहे त शरीर जे करे आहे त कोई दुकान मकान जो मालिक आहे त शरीर जे करे आहे मरी वञे पोइ छा आहे भई हींअर सम्झो हीअ शइ मुंहिंजी आहे बराबरि आहे हाणे मुंहिंजो शरीर ख़तमु थियो मां मरी वियुसि हाणे हीअ कंहिंजी आहे अलाए कंहिंजी थींदी जेको हूंदो उन जी थींदी मुंहिंजी त लॻभॻि ॾींदा साड़ींदा हली मकान भई मूंखे बि साड़ी हिनखे बि साड़ी ईअं थिए कॾहिं
वीचार समझण जी ॻाल्हि आहे, समझण जो ख़्यालु आहे। उपतो सुपते पासे ख़्यालु न वञे, उपतो सुपतो ख़्यालु वेंदो माण्हू उपती सुपती ॻाल्हि सम्झे थो। सही सदी ॻाल्हि आहे, हीउ जेतिरो मुंहिंजो सामान आहे, मां आहियां त मुंहिंजो आहे, न आहियां त कंहिंजो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहा बि, मुंहिंजे हूंदे मुंहिंजो आहे की मुंहिंजे हूंदे ई मुंहिंजो कोन हूंदो आहे केॾी केॾी महिल। वीचार केतिरो आहे, भई हीअ आहे पई न मुंहिंजी, पर सम्झो तव्हां केरु खणी वियो त उनजी आहे न मुंहिंजी कोन्हे, पर मां हिते वेठो आहियां, किरी पई त पोइ कंहिंजी आहे, मुंहिंजे हूंदे ई। ऐं कोई त पहिरियों जी ॻाल्हि कान्हे, सम्झो भई कोन डाकू हूंदा आहिनि ऐं मूं वटि भई पैसा हुजनि, डाकू चए जल्दी कर पैसा कढ ॿाहिरि, मूंखे धको बि हणी वञे, पैसा बि खणी वञे, पोइ छा कयूंसि। सम्झण जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे हूंदे ई मुंहिंजी शइ मुंहिंजी कान्हे, ऐं वरी शरीर खां पोइ त कंहिंजी हूंदी बि कान्हे। वरी जिनखे मां चवां थो उहे भला चई जे तो सम्झा सॻा से तोखे भूत भूत चई भॻा। तूं सम्झी थो ही मुंहिंजा सॻा आहिनि, मिट आहिनि, माइट आहिनि, भाउ आहे, भेण आहे, मरंदे त चवंदई भूत आहे, हिनखे कढो ॿाहिरि। घर की नार बहुत जासूं रहत सदा संग लागी, जब ही हंस तजी या काया। जेॾी महिल ही शरीर छॾी पोइ प्रेत प्रेत कर भागी। ईअं त प्रेत जी माना बि तव्हांखे मां सम्झाए सघां थो, जेका क़ाइदेसर माना आहे। प्रेत जी माना ख़ैर जेको हली वियो, एत माना अचणु थींदो आहे, प्रेत माना जेको चङी तरह हली वियो वापसि अचण वारो न आहे, उनखे प्रेत चइबो आहे। असां हिनखे प्रेत माना भूत खे चवंदा आहियूं, ईअं न आहे। जेको माण्हू भई हली वियो हली ऐं पूरी तरह सां हली वियो वरी वापसि अचण वारो कोन्हे, उनखे चइबो आहे प्रेत। हितां खां हलियो वियो हली। संसार में इहा हिकिड़ी पकी ॻाल्हि आहे, साईं जन चवंदा पोइ उन ॻाल्हि खे छॾे ॾे न, जैसे चवे मन खे मारे करे तूं भॻवान जे पासे हल। न ॿुधी आहियां, मन खे मारे माना अभिमान खे छॾे हल। इहो अभिमान नालो आहे मन जो। मन साॻियो ई आहे, पर इन ख़्यालनि जो जॾहिं अभिमान जो ख़्यालु अचे, अहिड़ो अभिमान वारो ख़्यालु छॾे हल न। मां ऐं मुंहिंजो छॾे ॾे, भई मां बि न आहियां, मुंहिंजो बि न आहे। मुंहिंजो आहे सही, कोई न कोई हिकिड़ो आहे, पर उहो बि मां ख़ाली चवां थो, थोरी देरि में चवंदो उहो बि कान्हे। सम्झो भई मां चवां भॻवानु मुंहिंजो आहे, ईअं पुछांव थो न भई चवण में छा आहे, भॻवानु मुंहिंजो आहे की न आहे। न त हलो मां तव्हांखे चई थो ॿुधायां, ऐं मां कंहिंजो राम जो, मां कंहिंजो राम कंहिंजो असांजो, असां कंहिंजा राम जा। दरबार जो हुते हिकु संत हूंदो, उहो हमेशह जेॾी महिल सत्संग करे उहो इहा सिट चवाईंदो, असां कंहिंजा राम कंहिंजो असां। बराबरि आहे, पर राम खां असां जुदा न आहियूं, राम ई असांजो स्वरूप आहे। उहो हिकिड़ो ई आहे, ॿियो कुझु आहे ई कान। हाणे कंहिंजा आहियूं न को राम तव्हांजो, तव्हां हुजो त थिए न। मां बि सम्झां थो भॻवानु तव्हांखे पंहिंजो करे, पर तव्हां आहियो ई कान। मिटा दे अपनी हस्ती को, पंहिंजी हस्ती खे गुम करे छॾियो। जब मैं था तब हर नहीं, अब हर है हमना, एक म्यान में दो खड़ग देखा सुना न काएं। वीचार करण जी ॻाल्हि आहे त केरु हिकिड़ो ई उहो परमात्मा आहे। हाणे मां चवां पंहिंजो कंहिंखे, मां त चवां ही संसार मुंहिंजो, पर आहे ई भॻवानु। ऐं जो दुनिया में दुकान खे मकान खे सभिनी खे चओ, पर आहे उहो हिकिड़ो परमात्मा, मुंहिंजो ई स्वरूप आहे। सुपने में हिकिड़ी ॻाल्हि आहे वीचार जी, ध्यानु ॾिजो, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। मां सुपने में ॾिठुमि इहो ई साॻियो हाल। हीउ जेको ॿाहिरि ॾिसो था न, इहो ई हीअ सत्संग वेठो आहे, तव्हां सभई वेठा आहियो, ऐं सुपने में मां ॾिसां पियो, मां बि अहिड़ो माइक सुठो लॻो पियो आहे, कथा कयां पियो, तव्हां बि मिड़ई ध्यान सां ॿुधो पिया, उते बि धुनी लॻारायां पियो। हाणे ॿुधायो उहो हाल कंहिंजो आहे जेको सुपने में। मां सुपने में तव्हां सभिनी खे ॾिठुमि, सुपनो ॾिठुमि। सुपने में मां ईअं कथा कयां, जहिड़ो कोन्हे साम्हूं हले पियो, हींअर हले पियो, हींअर 7 लॻी 5 मिंट थिया आहिनि, ओॾी महिल बि उते वही सम्झो भई 7 साढा 7 थिया हूंदा, ऐं कथा कयां पियो, तव्हांखे कथा ॿुधायां पियो, भॻवान जो नाम जपायां पियो। हलो जपायो थो छॾियां, पहिरीं पोइ थो पुछां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। मूंखे त अहिड़ी ख़ुशी हूंदी आहे जो तव्हां मूंखां बि तिखो ॻाईंदा आहियो न, वॼाईंदा आहियो, जंहिं महिल धुनी लॻाईंदा आहियो, अहिड़ी ख़ुशी थींदी आहे मूंखे न। जेतिरा बि संत वेठा हूंदा आहिनि उन्हनि खे बि ख़ुशी हूंदी आहे, ॾिसंदा आहिनि न कीअं था भई, हूअं त माण्हू सां त रड़ियूं कंदा आहिनि, भई धुनी कोन था लॻायो, रोटी कोन खाधऊं, छा अॼु ग्यारस आहे, चओ कोन था, राम कोन था अचो, ईअं ऐं ईअं चवां बि कोन था, पाण ई था चवंदा आहियो मूंखां तिखो चवंदा, एॾी ख़ुशी थींदी आहे जंहिंजी का हद न आहे। पंडित जी बि चवंदो आहे तुम कमाल करते हो, मुंहिंजो मां कोन थो कयां, माण्हू था कमाल करे, मूंखां बि सुठो ॻाए था वठनि, तिखो ॻाए था वठनि, भॻवान जी धुनी लॻाईंदा आहिनि। ऐं हिकु दफ़ो मां तव्हांखे बि ॾेखारियो, तव्हां बि सभु ख़ुशि लॻा पिया। ऐं भॻवान जी धुनी जेको केरु लॻाए उहो ख़ुशि रहंदो, जेतिरो प्रेम सां लॻाए, जेतिरो सिक सां लॻाए, जेतिरो श्रद्धा सां लॻाए, जेतिरो विश्वास सां लॻाए, उनखे ख़ुशी मिलंदी। प्रेम सां चओ श्री राम। इन करे मूंखे बि ख़ुशी हूंदी आहे भई तव्हां सभई जपियो था, नाम जपियो था, गुरूअ खे यादि कयो था, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ॻाल्हि कहिड़ी पई ॿुधाई, मां सुपनो ॾिठुमि त ईअं ई साॻियो ॾिठुमि जहिड़ो हिते लॻो पियो आहे, धुनी बि लॻायो, हिते बि तव्हां ईअं प्रेम सां चओ पिया, धुनी बि लॻायो पिया, भॼन बि ॿुधो पिया, सभु ॻाल्हि कयो। पोइ हाल ॾिठुमि, हाल में हेतिरा सामान सभु लॻायल, ईअं साॻिए जो साॻियो ॾिठुमि। पोइ कंहिंजो हाल आहे, क्वेश्चन आहे, सुवालु आहे तव्हां खां, हीउ हाल त जेको आहे सो आहे, मिटीअ जो, पथरनि जो, लकड़ीअ जो, हिननि सामान, हू जेको मां ॾिठां ॾिसां पियो उहो कंहिंजो हाल आहे? मां ई आहियां। उहो मां पंहिंजे पाण मां हाल ठाहियो, उहो प्रभु ई परमात्मा सभु कुझु बणियो आहे। बल्ब बि मां बणियुसि, पावर बि मां बणियुसि, रोशनी बि मां बणियुसि, चमक बि मां बणियुसि, दमक बि मां बणियुसि, वरी ॻाइण वारो, वरी तव्हांजे ॻाइण वारो, ज़ोर सां ॻाइण वारो, धीरे ॻाइण वारो, सभु मां ई हुअमि न, ॿियो केरु हो? ईअं पुछांव त ॻाल्हि पूरी आहे, सम्झ में अचे, सम्झाइण लाइ थो ॻाल्हि ॿुधायां। उहो सुपने में जेकी मूं ॾिठो उहो कंहिंजो हाल आहे? उहो छा आहे? उहो मां ई आहियां। जड़ आहे या चेतन आहे, पशु आहे या पखी आहे, माई आहे या भाई आहे, हेतिरा ॼणा हज़ारे वेठा आहियो, सभु मां ई आहियां, ॿियो केरु आहे ई कान। हाणे उहो जेकर आहे मां, त हाणे मां तव्हां सभिनी जे अॻियां अभिमान कयां त कंहिंजे अॻियां अभिमान कयुमि? या उन सुपने में अभिमान कयुमि, उनजो फल मूंखे छा मिले? या उहो सही आहे की ग़लति आहे? ईअं त पुछां भई, सुपने में मां अभिमान कयां, सही आहे की ग़लति आहे? त जागृत में बि ग़लति आहे भाई। सम्झण जे लाइ वीचार करे ॾिसो, जो सुपने में कयां, कंहिंजे अॻियां अभिमान कयां? मां ई त आहियां। भले केतिरो बि पाण खे प्रगट कयां, केतिरो बि पाण खे पढ़ायां, केतिरो बि पाण खे मशहूरु कयां, पर सभु कुझु उहो मां ई आहियां। तीअं हिते हींअर बि जेको आहे उहो सभु मां ई आहियां, मूंखां सवाइ कुझु आहे कोन। पर माण्हू इन अभिमान खे छॾे ॾे। ऐं मुंहिंजो वरी छा आहे? सम्झो हू हाल जेको चवां थो कंहिंजो आहे, या हाल ई कोन्हे कंहिंजो, वरी छाजो? पोइ मां ई ॾिसण में ख़ाली आयसि, मुंहिंजो बि कुझु न आहे, मां बि कुझु न आहियां। साईं जन चवंदा इहो तूं जागृत में छॾे ॾे त सदाईं सुखी रही। छॾ तूं मां ऐं मुंहिंजो, हिते कुझु बि न आहे तुंहिंजो। प्रेम सां चओ श्री राम। पर खणी सम्झो कंहिं हिते जॻह में गॾु कया, ॾाढा पैसा गॾु कया। हिकिड़ो हो ॼटनि जो बादशाह हो, कारून चवंदा हुआ या सिकंदर उनखे चवंदा हुआ, भाग जो बादशाह हूंदो हो सिकंदर। रोए ज़मीन जो बादशाह, माना रोम जे पासे जेका ज़मीन आहे न, वॾे में वॾो उते राजा हूंदो हो, बादशाह हूंदो हो। उनखे मुस्लमान चयो
हुनजी दिलि थी त हिंदुस्तान में मिड़ई ॾाढो पैसो आहे गॾु करे जा उहो हिंदुस्तान खईं ॿिया बि जेके रस्ते में मुल्क सुल्क आया उन्हनि सभिनी खे खटी इहे चवनि था त वॾा वॾा गोडाउन्स हुआ उन्हनि सभिनी में पैसा भरी सोन भरी हीरा भरी एॾो नाणो गॾु कई अध रस्ते में मरी वियो मरण महिल चई भाई कोई हिसाब किताब हेतिरो नाणो आहे मूंखे पंहिंजी ज़मीन ताईं पहुचायो चई न पहुचंदे चई ठीकु आहे कुझु बि नथा करे सघो हिकिड़ो कमु कयो मुंहिंजा हथ ॿई ॿाहिरि हीअं कढी छॾिजो चई छो ॿाहिरि कढिबो न आहे ॿाहिरि हथ खे सॼो अंदरि पैक कबो आहे मुर्दे खे ॿाहिरि थोरी कढिबा आहिनि हथ चई न पर मुंहिंजा कढिजो मुंहिंजी वेनती आहे मां हथ जोड़े तव्हांखे चवंदुमि मुंहिंजा हथ ॿाहिरि कढिजो दुनिया ॾिसे त भई मां हितां ख़ाली हथे वञा थो हेॾा पैसा गॾु कया त पिया आहिनि तव्हां वटि ई आहिनि हींअर मां मालिक आहियां मरण खां पोइ मां मालिक कोन आहियां अलाए केरु खणंदो कंहिंखे मिलंदा कंहिंखे न मिलंदा पैसनि जा हलो बि पिया तव्हां सभु गॾु मूंसां पैसा बि आहिनि गॾु आहिनि पर मूंखे हाणे ताक़त कोन्हे मुंहिंजा हथ ॿाहिरि कढो ॾिसो भई सभु मुंहिंजा हथ ख़ाली आहिनि ख़ाली हथां ख़ाली हथें हितां सो वहिड़ो संगी न थियो को तंहिंजो उन कोई संगी बणियो साथी बणियो अकेलो ई वियो मिट माइट जेके आहिनि इहे बि तोखे हिते ई छॾे ॾींदे केरु तोसां गॾु हलंदो छा सभु हिते ई रहिया पिया हूंदा जीव अकेलो ई वेंदो आहे चई दुर्योधन उन चयो त भई मां पांडवनि खे तिर बि ज़मीन न ॾींदुमि घणी ज़मीन पाण सां खणी वियो दुर्योधन पंहिंजे ज़बान सां इहा ॻाल्हि चई कृष्ण भॻवान खे कृष्ण भॻवान चयसि यार हक़ु कंहिंजो आहे चई भई उनजो पीउ राजा हो त हाणे हू राजा थींदा हक़ु उन्हनि जो आहे चई हाणे हीअं कर तुंहिंजा भाउर आहिनि सॼी धरती तोखे जेतिरो बि ज़मीन आहे राज आहे इहो सभु तुंहिंजो हिकिड़ा कोन भई 5 ॻोठ हिननि खे ॾेई छॾ चई मां 5 ॻोठ न ॾियां त दुर्योधन खे अहिड़ो हरू भरो मोह बि कोन हूंदो हो दुर्योधन खे एॾी ताक़त हुई जो हिकिड़ो पूरो देश हो कुझु टुकड़ो हो जंहिंखे कलिंग चवंदा या बंग चवंदा अलाए कहिड़ो बंगा छा चवंदा किथां जो अंग देश हो उन पासे जो उनखे सॼो राज ॾेई छॾी 5 गांव कोन उन में 5000 गांव हुआ 5000 गांव करण खे ईअं ॾेई छॾी पर पांडवनि जे लाइ चए थो त भई मां हिन खे सुईअ जे अॻे हिसे सां माना सुईअ जी नोक सां किथे डाट कयो उन डाट जेतिरी ज़मीन बि न ॾींदुमि छा चयमि सुईअ सां हीअ भई हीअ आहे हिते हीअ ख़ाली मां डाट कई हाणे हेतिरी ज़मीन बि न ॾींदुमि ॾिसण में बि तव्हांखे नथी अचे चई भाई छा थो करी वीचार कर ॾिस तोसां छा हलंदो चई को त आउं बि सम्झां थो लड़ाई थिए मां मरंदुमि पोइ भले खणनि पंहिंजे जीअरे पंहिंजे हथनि सां हिननि खे हिन सुईअ जे डाट जेतिरी ज़मीन बि मां ॾियण वारो न आहियां ॿुधाए सूचीअ जे अग्रभाग सां किथे तव्हां पॉइंट कयो उहा पॉइंट जेतिरी ज़मीन बि न ॾींदुमि केतिरी कमाल जी ॻाल्हि आहे गीता में लिखियलु आहे न अॻियां सलोक में चए थो मां न ॾींदुमि ठीकु आहे मां कर दुर्योधन मारियो मरी वियो रावण हो चई राम खे ऐं पंहिंजे लंका में पेर रखणु न ॾींदुमि अॼु ताईं राम पेर रखंदो ई कोन्हे राम वेठो आहे सभिनी पेर किथे रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधायांव प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी ईअं त रावण जो हिकिड़ो क़ाइदो हो त मुंहिंजे जीअरे राम मुंहिंजे लंका में पेर न रखंदो बराबरि पर राम हो किथे तव्हांखे ॿुधायो थो अलाए हो की न हो पर मूंखे बि ख़बर कान्हे ॻोल्हियूंसि था राम खे हिन में काई वॾी ॻाल्हि थोरी आहे हुनखे त ॻोल्हणो ई आहे न जीवन में राम ऐं रावण ॿई विढ़नि पिया छा चयमि राम ऐं रावण ॿई विढ़नि पिया विढ़ंदे विढ़ंदे विभीषण रावण खे चयो त
तू अञा तिखी लड़ाई कर। छा चईंस? अञा तेज़ लड़ाई कर। छो? चई रावण आहे न इन जे नाभीअ में माना इन जे दुन में हिकिड़ी शइ आहे। कहिड़ी शइ हुई? रावण जे दुन में कहिड़ी शइ हुई? अमृत जो कुंड हो। उन कुंड जे अंदर भी कोई हो। अमृत हो, उन अमृत में भी कोई हो। केर हो? माता सीता हुई। माता सीता में भी कोई हो और राम भगवान हो ऐं राम में भी कोई हो। दे दनादन ॿुधायो केर हो? ते कुछ तो ॻोल्हियो न भाई तव्हां। राम जे मन में कुछ कोन्हे या? अरे तव्हां, अरे मां, सभई असां, सॼो संसार कंहिं में आहे? राम जे दिलि में। चई तूं जेकर अमृत जे कुंड खे सुकाईंदे, रावण खे मारींदे, त रावण जो ध्यानु जेको आहे न उहो माता सीता, रावण जे ध्यान में हिकिड़ी ख़ाली माता सीता आहे उन अमृत कुंड सां गॾु। ऐं उहो ख़तमु थींदो त सीता ख़तमु थी वेंदी। जे सीता ख़तमु थी वेंदी त राम ख़तमु थी वेंदो ऐं राम ख़तमु थींदो त सॼो संसार ख़तमु थी वेंदो। पोइ तूं लड़ाई कंहिंजे लाइ थो करी? हाणे चई रावण जे हिकिड़े तिर ख़्याल में सॼो संसार। चई इहा ई त कमाल आहे। थी सघे थो तव्हां बि अहिड़ा ई हुजो। तव्हांजे मन में काई आहे सीता वीता आहे कि न? कोन्हे भाई। जेकी मूंखे ख़बर कोन्हे। तव्हांजे मन में भी वो परमात्मा आहे। सीता आहे कि न आहे, राम आहे कि न, वो तो वरी तव्हां माई भाई पाण में कुछ भी पिया सम्झो, उहा ॻाल्हि अलॻि आहे। पर तव्हांजे मन में भगवान आहे कि न आहे? भगवान आहे। हाणे इहो भगवान जेकर तव्हांजे मन में ई आहे त ॿाहिरि वरी केरु आहे? तव्हां बि उन परमात्मा जे मन में आहियो। त शिव ऐं विष्णु जो हिकिड़ो लक्षण आहे भई पहचान हिन लाइ। शिवस्य हृदयं विष्णु। चओ विष्णु हृदयं शिव। शिव जी दिलि आहे न उहो विष्णु भगवान आहे ऐं विष्णु भगवान जी दिलि आहे उहा। तव्हांजे दिलि में राम आहे, राम जे दिलि में आयो न आयो? मूंखे बि ख़बर कोन्हे। हो हिकिड़ो पंडित हो, उहो पियो पुछे, सम्झो हिकिड़ो चंडाल हो, पंडित खां पुछे पियो। चई त जेको कृष्ण भगवान हो न ॾेखारियो हुई अर्जुन खे विराट स्वरूप, उन में सभई सॼो संसार हो, आऊं होसि उन में? केरु पियो पुछे? चंडाल पियो पुछे उन पंडित खां। हाणे पंडित छा चई? अरे चंडाल जे मन में भी भगवान आहे, भगवान जे मन में भी चंडाल आहे, त तव्हां हिन जी चिंता कयो छो था? भगवान जिते किथे आहे। साॻी ॻाल्हि दुर्योधन जी हुई। दुर्योधन चयो मां हिननि खे पांडवनि खे सुईअ जे डॉट जेतिरी ज़मीन बि न ॾियां। हा न भाई, नोक जे डाट कयो, पॉइंट जेतिरी ज़मीन बि न ॾियां। चई न ॾे। तुंहिंजे दिलि में केरु वेठा? दुर्योधन जे दिलि में केरु हो? हा साईं, राम त होसि हल न होसि, पर उन ॾिसंदो थोरी हो, अलाए कंहिंखे ॾिसंदो बि हो। हेॾो वॾो सारो भीम, उन जी मूर्ति ठाहे, उन मन में भीम खे विहारे थो, ॿाहिरि ज़मीन जी तुर खणी सरी ॾे त छा थी पए? न ॻाल्हि आहे, सही सधी ॻाल्हि आहे, वीचार करण जी ॻाल्हि आहे। दुनिया में संसार में इहा ॻाल्हि सम्झो। पर मां ऐं मुंहिंजो अभिमान करण जी काई ज़रूरत कोन्हे। भई मुंहिंजो ई आहे न, सभु कुझु परमात्मा जो आहे। तूं ई कोन आहीं त तुंहिंजो वरी छा थी सघंदो? जेकॾहिं इहा भावना तुंहिंजी अची वञे त पोइ तोखे जीवन में तकलीफ़ न अचे। साईं जन आख़िरी लिखंदा, कहे टेऊं अभिमान ते आगे भजन हरिय जो कर तूं। अभिमान छॾे करे भई परमात्मा मुंहिंजे दिलि में आऊं, परमात्मा सां दिलि में आहियां, एक में कयूं, ॿई हिकु कयूं, अनन्य भाव सां परमात्मा खे जुदा न सम्झी उनजो भजन वेही कयो। फल छा निकिरंदो? शइ तोखे जीवन में आनंद ईंदई। दुनिया में जेकर तूं दिलि अटकाईंदे त पोइ तोखे तकलीफ़ थींदी। दुनिया में दिलि न अटकाइजे, प्रभुअ खे कर, पंहिंजो उन परमात्मा खे पंहिंजो कर।
भगवान के लंका में रावण चयो मां तोखे पेर पाइण न ॾींदो। हिकिड़ो वरी असांजो संत हो, मां उन खां पुछियोमांसि त कीअं भाई तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ही सत्संग हाल ॾिसी ईंदो? चई साईं असांजो सत्संग हाल एतिरो आहे, हेॾो भरियो पियो आहे, पेर पाइण जी जॻह कान्हे, ख़ाली लॻो पियो आहे। मुंहिंजो तोखे पेर पाइण लाइ चयोसीं, अची वेही ॿुध न। चई पेर पाइण जी जॻह कोन्हे, चए पियो भई ख़ाली हाल लॻो पियो कोन्हे, हाल वॾा हूंदा आहिनि, ख़ाली पिया जो सभु माण्हू हिकदमि थोरी भरिजी सघंदा आहिनि। हीअ त भॻवान जी दया, हिते अलाए कीअं भरिजी वञे थो, न त अहिड़ो हाल केरु बि ठाहे भरिजे कंहिंखां बि न, अलाए कीअं हिते भरिजंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम, उहो भॻवानु पाण ई भरे वेंदो आहे, अलाए कीअं भरींदो आहे, पाण एतिरो फैलिजी वेंदो आहे जंहिंसां का हद न आहे। त उहो भॻवान खे हिन दुनिया में किथे दिलि अटकाइण जी ज़रूरत कान्हे, उन परमात्मा जो भाव रखी उन परमात्मा खे यादि कजे, अभिमान मिड़ई न कजे। साईं लिखण 342 मतां करी अभिमान ओ बंदा, मतां ओ बंदा, बंदा कुछ मन में भव जमकाल जो रख, मन में भव जमकाल जो। जिन जे रत फीथन सां जग में सतई समुंड थिया, अहिड़ा राजाऊं थिया हा, हीअं हलंदा हा, फीथो हुनजो घुसी वञे, समुंड थी वञे, केॾो ताक़त वारो फल। 342 सतई समुंड उन रथ जे घुमण सां अहिड़ा समुंड ठही विया, उन्हनि सभिनी खे वस में कयो। जीअं रावण चवनि था न भई काल खे वस में कई, त सॼे दुनिया खे उन्हनि वस में कयो, सुर्ग खे, पाताल खे, देवताउनि खे, सभिनी खे वस में कई। मांधाता च महीपति कृत युगा अलंकार भूतो गत, उहो बि संसार में रहियो न। सेतुर ये न महो दधौ निर्मयौ क्वासौ दशस्यांतक है, जंहिं समुंड जे मथां बि पुल ठाहे छॾी, अहिड़ो श्री राम आहे संसार में, उहो बि न रहियो। शरीर जे करे कोई बि रहंदो न, इन करे मां मुंहिंजो अभिमान करण जी काई ज़रूरत न आहे। जिन जे रथ फीथन सां जग में सतई समुंड थिया, जिन जे रत फीथन सां जग में सतई समुंड थिया। देव धनुज नर राक्षस पंछी पंहिंजे जिन वस क्या, देव धनुज नर राक्षस पंछी जिन पंहिंजे वस क्या। जिन से भी व्या सुल्तान ओ बंदा, से भी व्या सुल्तान ओ बंदा, ओ बंदा, ओ बंदा रख मन में भव जमकाल जो मख, जंहिंजे मस्तक माथी धरती अहिड़ो वीर हुयो, जंहिंजे मस्तक माथी धरती अहिड़ो वीर हुयो। कागज़ जीअं धरती वेढ़े जो पही पताल वयो, कागज़ जीअं धरती वेड़े जो पही पताल वियो, जो पही पताल वयो, जो पही पताल वयो। से न रहा बलवान ओ बंदा, से न रहा बलवान ओ बंदा। हिन संसार में एॾा ताक़त वारा राजाऊं थिया आहिनि, जेके जीअं बि कनि वस वारा। अहिड़ा हिकिड़ा जीव ठहिया जेके मरनि ई न, भॻवान बि न मारे सघे, पर कीअं न कीअं उहे बि मरी विया। उन्हनि जो मौत लिखियल ई न हो, हिन में ईंदो उहो, मरणा ई न।
हिकिड़ो राक्षस हो, जीअं भॻवान सृष्टि ठाही आहे त हिकिड़े राक्षस में सृष्टि ठाही, 3 ॼणा ठाही। उहे अहिड़ा ठाही जिन जे मन में मन हो ई कोन, जिन खे मन हो ई कोन, माना कोई ख़्यालु उथे नी न, बिना मन जी ठाही। हाणे बिना मन जे ठाही त मरनि कीअं? और देवताउनि खे मारे अचनि, जंहिंखे जेको उनखे मारे त केरु मारे सघे ई न, ॿियनि खे ई मारे अचे। योग वासिष्ठ जी कथा ईंदी आहे, चई तई हाणे हिन खां पुॼूं कीअं? दही त पोइ मरंदो, पहिरीं जॾहिं हीअ मरंदा दही ते माण्हू, हिन अहिड़ा जो ठाहिया आहिनि त हाणे कीअं करे सघिजे? हिसाब किताब ॻोल्हियो, पुछनि, चई भई हिननि खे मन आहे ई कान। पहिरीं हिननि जे मन में कोई अहिड़ो को हिसाब ठाहे जो हिनखे मन पैदा थिए, उहो कयो। चई उहो असांखां कीअं थींदो? चई हिननि खे कुझु न कुझु हेरियो, पाण खे पढ़ायो था, हीअं कयो, हेतिरी हेतिरी कोई वॾाई करे, पोइ मन में अभिमान अचेनि, अभिमान ईंदो त पोइ मरी पवंदा। जंहिं माण्हूअ खे अभिमान न आहे उहो वरी न मरी सघे। अभिमान वारो माण्हू मरंदो आहे, जंहिंखे अभिमान कान्हे, पाण आहे कोन, जंहिं पंहिंजे पाण खे गुम कयो करे छॾियो आहे, हुनखे मारे केरु? को कंदो किन तिन काल जे मरण खां अॻे मों जिन अॻे ई पंहिंजे पाण खे मारे छॾियो, हुनखे केरु मारे सघंदो? कोई हिसाब किताब न आहे। उनखे धीरे धीरे उन मन में मन पैदा कयनि, मन पैदा कयनि, ऐं पोइ विण आया कि मां ईअं करे छॾियईं कि हा मां चई त हाणे वठि डर, ओॾी महिल हुनखे मारे छॾियो। चो वीचार करण जी ॻाल्हि आहे, जेसिताईं माण्हूअ खे अभिमान नथो अचे न, तेसिताईं आहे। हुकुम हलियो थे हरदम जिन जो देवन जे तमथां, हुकुम हलियो थे हरदम जिन जो देवन जे तमथां, लोकटनी में मौत जहीं जो हुयड़ो कहन हथां, लोकटनी में मौत जहीं जो हुयड़ो कहन हथां, हुयड़ो कहन हथां, हुयड़ो कहन। तिन भी छड्यो जहान ओ बंदा, तिन भी छड्यो जहान ओ बंदा। हाणे ॿुधायो, उहे बि माण्हू संसार छॾे विया हली, जिन जो मौत हो ई न। साईं जिन साईं सरमवार जंहिं महिल कथा कंदा, पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा हुआ, रामायण जी चौपाई पढ़ंदा हुआ त भई सम्झो जिते पहाड़ उॾामी वञे त हेतिरी रुईअ जी ज़री छा कंदी? हाणे चौपाई तो पढ़ी ॿुधायो रामायण जी। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। जहाँ मारुत गिरे मेर उड़ाही, तहाँ तूल किस लेखे माही, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय मंगल भवन। राम। मंगल भवन अमंगल हारे, द्रवहु सो दशरथ अजर बिहारी। बोलो राम सिया राम, सिया राम जय जय राम 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 राम, सिया राम, सिया राम जय जय राम। जिते पहाड़ उॾामी वञे, उहे पहाड़ जहिड़ा हुआ, उहे बि न रहिया। असांजी हालत कहिड़ी थींदी, असांखे कुझु पतो न आहे। केॾी महिल वेंदो, कंहिंखे कुझु ख़बर न आहे, हुनखे त सभु ख़बर हुई। संसार में अभिमान करणु सुठो न आहे। आख़िरी में साईं जन लिखनि था, काल संदो भी काल आहे जो तंहिंजी वठ तूं ओट, काल संदो भी काल आहे जो तंहिंजी वठ तूं ओट, कहे टियूं ना कॾहिं तोखे लॻे काल जी चोट, कहे टियूं न कॾहिं तोखे लॻे काल जी चोट, ना
ना लगे काल जी चोर, ना लगे काल जी जपे तो श्री भगवान बंदा, जप तू श्री भगवान ओ बंदा, ओ बंदा, ओ बंदा, रख मन में भव जमकाल जो, रख मन में भव जमकाल जो। प्रभु खे याद कयूं, अवमान न कयूं।